पढ़ो हली तो पढ़ने की जिंदगी है तो जी पिनण वक्त पिनण वक्त किया पुट ना है वक्त पिनण में अब मानी तू दिनी मां दिनी अल्लाह जे नाल ते मानी तो के त अज दिनी रोज दींदो माए न 2000 तारीख मिले तो कम न कम छाजे करे हाँ मानी पराए करो चाय पैसा फ्रूट और कदी न भी मिलदी छो न मिली मिलदी आ हाँ न उम्र घणी आ तो जी 10-12 साल 10-12 साल हाणे तू पढ़े भी नथो अरे उस्ताद अल्फा के एड़ो कुटियो माए उस्ताद के छाते कोटी वई हाँ बाकी लखी वाणे बियो मां वर जे पंहिंजा कुर्सी आई मां मथे में एड़ो फाड़ो वाह रे वाह ही सही मलंग आज मुझे दुकान ते आवा एक अजीब किस्म जी मलंग जी गालियूं तव्हां ॿुधो था दोस्तो ही चए थो त पिनण वक्त आ पिनण त बेकार आहे साईं चवंदा आहिनि पिनण वक्त आ उन माण्हू खे ख़बर न आहे तूं घणो ॾींहं में घणो कढींदो आहे मूंखे इहो ॿुधाए माफ़ करण वारा कुझु न चवनि त गंद थी वेंदी माफ़ करण वारा छा न चइनि बसि सम्झी वञे वधीक पाण को लफ़्ज़ कढेनि लाइक कयो सब्सक्राइब कयो बंदि करो वॾी महिरबानी साईं